उबाड़ो जे रवासी 14 साला निगरी एक ॾींहुं अॻु कराची में मुबीना जिनसी ज़्यादती बाद क़तल। उबाड़ो भरिसां ॻोठ साबू पठान जी रवासी नारी गुज़िरियल हिकु ॾींहुं अॻु कराची जे इलाइक़े गुलशन इक़बाल वारे इलाइक़े में बासर इल्ताफ़ जे बंगले ते कमु कंदड़ पोरियत मासूम 14 साला निगरी सोनिया पठान खे ॿिनि जवाबदारनि पारां मुबीना तौर ते जिनसी ज़्यादती जो निशानो बणाए खेसि ज़हर ॾेई बेहोशी वारी हालत में घर ॿाहिरां उछलाए विया हुआ, जेका कराची जे जना अस्पताल में फौत थी हुई जंहिं जो लाश संदसि उबाड़ो भरिसां अबाणे ॻोठ साबू खान पठान में आंदो वियो आहे। उन मौक़े ते उन निगरी जी माउ रेहाना जो चवणु हुयो त इल्ताफ़ मेमण जे पुटनि अनीब मेमण, हमाद मेमण, हाशिर मेमण असां सां ज़ुल्म कयो आहे। असां 12 सालनि खां उते पोरियो कंदा हुआसीं उन घर में, पर असांजी नियाणी सां ज़्यादती कई वई आहे। अफ़सोस आहे, असांजो मुतालबो आहे त जवाबदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वञे। असल जवाबदारनि जा पुलिस केस में नाला न ॾिना आहिनि। असांजी निगरान हुकूमत जी वज़ीर आला सिंध IG सिंध हुकूमत खे अपील आहे त असां सां इंसाफ़ कयो वञे, जवाबदारनि खे सख़्तु सज़ा ॾिनी वञे। होॾां क़तल थियल निगरी जो ॻोठ में जनाज़ो निमाज़ अदा कई वेंदी। होॾां कराची जे अज़ीज़ भट्टी थाणे ते 3 जवाबदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो आहे। रिपोर्टर ग़ुलाम कंबर बुअड़, इबरत न्यूज़, उबाड़ो। मुंहिंजा 3 पुट आहिनि। उते मुंहिंजी न्याणी कमु कंदी, लेकिन हू छा आहे न, उन छोकिरनि जा नाला, हिकिड़े जो नालो आहे वॾो उनीब आहे, ॿियो हमाद आहे, और जेको नंढो आहे मुंहिंजो हाशिर नालो आहे। इन्हनि 3 मुंहिंजी छोकिरी सां ॿिन्हिनि ज़ुल्म कयो आहे, ज़्यादती बि कई अथनि, और मुंहिंजी धीउ खे वेतर ज़हर बि ॾेई करे मारियो अथनि। हाणे मूंखे जेको आहे न इंसाफ़ु खपे, सिंध चैनल ते मूंखे सरकार खां इंसाफ़ु खपे। जेको आहे न, मां पंहिंजी न्याणी जो खून माफ़ न कंदमि। जीअं मुंहिंजी न्याणी सां ज़ुल्म कयो अथनि, मां बि ईअं घर जो कमु जे झाड़ू पोछो थींदो आहे। माई सोनिया, छोकिरी मुंहिंजी जो नालो सोनिया, कमु कंदी उते घर में, जे कमु कंदा आहिनि घर जा इहो कमु कंदी। 12 साल आहे, नंढी थी मुंहिंजी धीउ उते वॾी कमु कयो। मां त उन्हनि ते भरोसो कयो, मूंखे कहिड़ी ख़बर जे विच में मुंहिंजा पुट ज़ालिम थींदा, मुंहिंजी न्याणी सां एॾो ज़ुल्म कंदा। छोकिरे हिकिड़े वॾे जो नालो आहे उनीब, हिकिड़े जो हमाद, नंढे जो हाशिर, मुंहिंजे पीउ जो नालो आहे इल्ताफ़ हुसैन मेमण।